अॻिते वधंदे नज़र विझंदासीं मुख़्तसिर ख़बरुनि ते। शहदादपुर में ॻोठाणनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ राहिब अली ख़ासकेली, जावेद इक़बाल ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि आला अख़्तियारनि खे अपील कई त फौरी तौर ते नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। सोबतपुर एम्प्लॉइज़ ग्रेड अलायंस जे सॾ ते मुतालबनि जी मञता लाइ अरबाबज़ादी नाज़ बलोच, मंठार अली ऐं ॿियनि जी अॻवानी में मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वर्कशॉप में रहवासियुनि पुल जो मरमती कम न थियण खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि आला अख़्तियारनि खे अपील कई त फौरी तौर ते नोटिस वठी पुल जो मरमती कम मुकमल कराए परेशानी ख़त्म कई वञे। जोई में PTLF पारां मुतालबनि जी मञता लाइ मोहम्मद खान बबर, मोहम्मद अमीन ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज कंदड़नि वसवारनि खां अपील कई त तुर्त नोटिस वठी कूड़ा केस ख़त्म कराए जाइज़ मुतालबा मञिया वञनि। कुबो सईद खान में ख़ासकेली बिरादरी पारां कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ नादिर अली ख़ासकेली, अब्दुल जब्बार ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। हुननि वसवारनि खे अपील कई त फौरी तौर ते नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। उडेलाल में रहवासियुनि स्कूल में उस्ताद मुक़रर न थियण खिलाफ़ शायान बलोच, आमना, आयशा, फातिमा ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो। फरीदाबाद लॻ केतिरनि ई ॻोठनि खे शहरनि सां मिलाईंदड़ धामरावाह ते ठहियल पुल ज़बून हाल हुअण जे ख़िलाफ़ रहवासियुनि ख़ादिम चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो। हैदराबाद में थर पार्कर जे रहवासी देवजी बासरनि पारां ज़मीन ते कब्ज़ो करण खिलाफ़ एहतिजाज कयो। हुन SSP थर पार्कर ऐं कमिश्नर खे अपील कई त बासर खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म करायो वञे। कंदकोट में सिंध यूनिवर्सिटी मां PhD टेस्ट पास उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ़ एहतिजाज कयो। उन्हनि सिंध जे वरे वज़ीर तालीम वारे सूबाई वज़ीर खां मुतालबो कयो त ऑफर ऑर्डर ॾेई बुख बदहाली ऐं बेरोज़गारी खां बचाए वञे। खानवाहन शहर जे सैयद पाड़े में 3 हथियारबंदनि वापारी मौला बख्श कुंदर जे घर में दाख़िल थी घर भातियुनि खे यरगमाल बणाए धाड़ो हणण जी कोशिश कई, जंहिं ते घर भातियुनि हिक हथियारबंद खे सोघो करे वरितो ऐं ॿिया फायरिंग कंदा फरार थी विया। कोट लालू में ख़ासकेली ताज जे अॻवाननि टंडियाद में हथियारबंद नथां क़त्ल कयल ख़ासकेली बिरादरी जे 3 ॼणनि जे क़त्ल ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। जवाबदार गिरफ़्तार न थियण खिलाफ़ हाजी मोहम्मद सिद्दीक़, ख़ुदा बख्श ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो बि कयो वियो। मशाइख में कानिया बिरादरी जे मर्दनि ऐं औरतुनि बिरादरीअ जे मुबैना ज़ियादतियुनि खिलाफ़ एहतिजाज कयो। उन्हनि वसवारनि खे अपील कई त ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ बासर खिलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। टंडे अलियार जे स्टेशन वारे इलाइक़े में नींगर खे रोलू कुतनि जे ॾाढ़ण ते सवे मर्दनि ऐं औरतुनि म्यूनिसिपल ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। मिठी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थी सघियो। रोलू कुतनि ॿाड़े ताहिर कलर खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो, खेसि इस्पताल मुंतक़िल कयो वियो। टंडे मोहम्मद खान में NCSD मुलाज़िमनि पघारूं न मिलण खिलाफ़ नूर मोहम्मद ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। सेठारजा में ॻोठ शेर मोहम्मद शहर जे रहवासी ज़मीन ते कब्ज़े खिलाफ़ एहतिजाज कयो। हुन आला अख़्तियारनि खे अपील कई त खेसि तहफ़्फ़ुज़ फराहम करे ज़मीन ते थियल कब्ज़ो ख़त्म कराए ॾिनो वञे। ख़बर में तहरीक इंसाफ़ जे कारकुननि सदाम गोपांग ऐं ॿियनि जी अॻवानी में पुलिस जे नाइंसाफ़ियुनि खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। टंडो गुलाम हैदर लॻ ॻोठ मीर मोहम्मद लाशारी ऐं ॻोठ पुनू कोली में बाहि लॻण सबबि बेघर थियलनि खे समाजी तंज़ीम जे अॻवाननि नवाज़ लाशारी, हाजी मोहम्मद सिद्दीक़ ऐं ॿियनि ॻोठनि में पहुची खटूं, बिस्तरा, कपड़ा, राशन ऐं ॿियो सामान तक़सीम कयो। ख़बर में ख़ासकेली इताद तरफ़ां टंडे आदम में क़त्ल थियल ख़ासकेली बिरादरी जे 3 माण्हुनि जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ऐं पुलिस इंतिज़ामिया जे नाजाइज़नि खिलाफ़ रोशन ख़ासकेली ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो। हुननि IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त क़ातिलनि खे गिरफ़्तार करे SSP ऐं SHO खिलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। नूरियाबाद में ज़मीनुनि ते कब्ज़नि ऐं पुलिस जे नाजाइज़नि खिलाफ़ ॻोठाणनि हाशिम पालारी, मंज़ूर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो। उन्हनि वसवारनि ऐं आला अदालतुनि खां कब्ज़ा माफ़िया खिलाफ़ कार्रवाई जी घुर कई आहे। बिरिया सिटी में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 42वीं वर्सी जे सिलसिले में क़ुरान ख़्वानी कराए खेसि भेटा पेश कई वई। क़ुरान ख़्वानी में PP शहीद भुट्टो तालुका बिरिया जे अॻवाननि मोहम्मद रफ़ीक, नदीम अली ऐं ॿियनि शिरकत कई। सरहद में पुलिस कार्रवाई करे जवाबदार शहजाद मल्ला खे चर्स समेत गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार थियल जवाबदार खिलाफ़ मुनशियात जो केस दाख़िल करे खेसि थाणे ते लॉकअप कयो वियो।